अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया असांजी टीवी अयाज़ अहमद चाचड़। तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकु KTN नओं ड्रामो लॉन्च करे रहियो आहे। जीअं त को वक़्तु हूंदो हुयो त को बि सिंधी ड्रामो न ईंदो हो। इलाही वक़्तु थी वियो, वॾो टाइम, वॾे अरसे खां बाद में मतिलबु ही ड्रामा अचणु शुरू थिया आहिनि वरी। जीअं त ज़ार ज़िंदगी हुयो ऐं सिंध जाई ड्रामो हुयो, दर्दनि जो देश, तमामु बहितरीनु ड्रामा आया। वरी तव्हांखे यादि हूंदो त वसन व्याज ड्रामो बि स्टार्ट थी वियो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे KTN वरी नओं ड्रामो लॉन्च करे रहियो आहे। वॾे अरसे खां बाद वॾा ड्रामा अची रहिया आहिनि, तमामु बहितरीनु ड्रामा। वरी हिकु ड्रामो KTN ते लॉन्च थी रहियो आहे, तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हुन ड्रामे में वॾी कास्ट आहे, तमामु बहितरीनु कास्ट आहे। हुन ड्रामे जो नालो आहे पत्थर दिल, तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हुनजी रिकॉर्डिंग शुरू आहे त जारी आहे। रिकॉर्डिंग 2 महीननि में, 2-3 महीननि में तमामु जल्द ऑन एयर थींदो KTN चैनल ते। वॾी कास्ट आहे हिन ड्रामे में, तमामु बहितरीनु अदाकार असांजा कमु करे रहिया आहिनि। जीअं त निसार शाह आहे ऐं साईं ज़ुल्फ़कार बुर्दी, आज़म मंगल, बिलावल खोखर, तमामु वॾी कास्ट आहे। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। वरी पत्थर दुनिया जहिड़ो ई ड्रामो आहे, पत्थर दिल वरी ड्रामो अची रहियो आहे, ॾिसणु न विसारींदा। असांजी हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। अल्लाह हाफ़िज़।